Biology class now, chapter 4, lesson 1, microscope, खूरबीनी। आवां biology जो उस्ताद नजूला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कहा। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे इंट्रोडक्शन टू माइक्रोस्कोप, खूरबीनीअ जो तारुफ़। सेल्स जीव ॻणा, तव्हांखे यादि हूंदो त असां जीव ॻण जे बारे में पढ़ियो हुयोसीं। सेल इज़ बेसिक स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ लाइफ। जेकी बि जानदार शयूं आहिनि, जेकी बि हयाती आहे, उन्हनि जो स्ट्रक्चरल ऐं फंक्शनल यूनिट जीव ॻणो थींदो आहे। यानी तव्हां जेका बि स्ट्रक्चर ॾिसो था, उहा इंसानी चमड़ीअ जी हुजे या उहे पोपट जहिड़नि तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत पेचीदा जीत जी हुजे, या तव्हां जेकॾहिं गुलनि खे ॾिसो, गाह खे ॾिसो, उन्हनि जे अंदरि जेका तव्हां उन्हनि जी बनावट पेचीदा ॾिसो था, या तव्हां हिकिड़ो यूनिसेल्यूलर जानदार ॾिसंदा हुजो, इन्हनि समूरनि जी जेका स्ट्रक्चर आहे उनजो यूनिट जीव ॻणो आहे। जीव ॻण जे अंदरि ई इहा स्ट्रक्चर तय थींदी आहे। प्रोटीन्स ठहंदियूं आहिनि, ॿिया हिकिड़ा बायोमालिक्यूल्स ठहंदा आहिनि, ऐं पोइ जानदारनि जो जिस्म ठहंदो आहे, उन्हनि जी स्ट्रक्चर ठहंदी आहे, उन्हनि जा ऑर्गन्स ठहंदा आहिनि, ऑर्गन सिस्टम्स ठहंदा आहिनि। ईअं ई वरी जीव ॻणो जेको आहे सो जानदार शयुनि जो फंक्शनल यूनिट पिणु आहे। मिसाल जे तौर ते असांजा जेकी स्किन सेल्स आहिनि, उहे ॿाहिरिनि पार्टिकल्स खे अंदरि दाख़िल थियण न आहिनि ॾींदा। असांजो जेके जीव ॻणनि जो अंदरि साइटोप्लाज़म आहे, जेके ऑर्गेनेल्स आहिनि, उहे जेकॾहिं असांजी कलम जा ॿार उहे किरनि नथा, ॿार उहे लीक नथा थियनि, त इन जो सबबु, इन फंक्शन जो सबबु पिणु जीव ॻणो हूंदो आहे। जेकी बि फंक्शन रेस्पायरेशन जहिड़ा हुजनि या फोटोसिंथेसिस जहिड़ा हुजनि, उहे समूरा अमल बुनियादी तौर ते जीव ॻणनि जे अंदरि ई थींदा आहिनि। हाणे इहो सुवाल हिकु त जीव ॻणो नज़र कोन ईंदो आहे, ऐं वरी जीव ॻण जे अंदरि जेके मौजूदु उज़व आहिनि, ऑर्गेनेल्स आहिनि, असां जॾहिं उन्हनि जी ॻाल्हि कयूं था, माइट्रोकोन्ड्रिया हुजे, रेस्पायरेशन खणण जो कमु करे थो, या तव्हांजा क्लोरोफिल ऐं क्लोरोफिल सां रिलेटेड जेके ॿिया पिगमेंट्स आहिनि ॿूटनि जे अंदरि मौजूदु थींदा आहिनि। जीव ॻण जे अंदरि तमामु नंढड़ा बारीक उज़व आहिनि जेकी गुलनि खे रंग ॾियनि था, मुख़्तलिफ़ पिगमेंट्स, या ॿूटनि ऐं अलगाए जे अंदरि फोटोसिंथेसिस जो अमल कराईंदड़ जेको क्लोरोफिल मादो आहे, क्लोरोप्लास्ट जे अंदरि मौजूदु हूंदो आहे, उहो त जीव ॻण खां अञा वधीक नंढड़ो आहे। तंहिंजे करे इन्हनि खे असां जॾहिं ॾिठोसीं, तॾहिं असांखे इहो सॼो जहान जेको पसे परदा हुयो, जेको इंसानी अख खां ओझल हुयो, उहो असांखे पोइ नज़र आयो आहे। हिकिड़े यूनिसेल्यूलर जानदार जे अंदरि जेकी बि फंक्शन्स थियनि था, जेका बि स्ट्रक्चर थिए थी, उहा हिकिड़ो अलॻि जहान हुई। इन ई खे ऑब्ज़र्व करण जे लाइ मुख़्तलिफ़ जीतनि, ॿूटनि ऐं जानवरनि जे विच में जेका हिकु जहिड़ा ई असांखे मालूम थी आहे त सभु इहे जानदार शयूं जेके आहिनि उहे जीव ॻणनि में जा ई ठहियल आहिनि। इहो सभु कुझु तॾहिं मुमकिन थियो जॾहिं माइक्रोस्कोप यानी खूरदबीनी ईजाद थी ऐं साइंसदाननि जे हथ आई। असांजो अॼोको जेको लेक्चर आहे उहो माइक्रोस्कोप जे तारुफ़ ते मबनी आहे। असां माइक्रोस्कोप जे बारे में पढ़ंदासीं, माइक्रोस्कोप ठहण जो किथां ख़्यालु आयो, ऐं माइक्रोस्कोप आहिस्ते आहिस्ते कीअं डेवलप थी, माइक्रोस्कोप जा कहिड़ा ख़ासि कम आहिनि जंहिंजे करे असां इन नंढड़ियुनि जानदार शयुनि खे ॾिठोसीं, उन्हनि जो मुशाहिदो कयोसीं ऐं असां सेल थेरीज़ ताईं पहुतासीं। माइक्रोस्कोप खूरदबीनी, सभ खां पहिरियां इहो ख़्यालु कयो वञे थो त 1590 जे दारे जॉनसन जे नाले हिकिड़े साइंसदान, हिकिड़े मुहक़िक़ पहिरियों भेरो कंपाउंड माइक्रोस्कोप ईजाद कई। हिन जेका कंपाउंड माइक्रोस्कोप ईजाद कई, उहा को वॾो पेचीदा औज़ार कोन हुयो, पर उहो हिकिड़ो सिंपल ट्यूब हो जंहिंजे ॿिन्ही हेड़नि ते लेंस लॻल हुया। हाणे इहे लेंस ई बुनियादी तौर ते उहे शयूं आहिनि जितां इन माइक्रोस्कोप या खूरदबीनी जो ख़्यालु आयो आहे। तव्हां लेंस यानी आमतौर ते तव्हां मैग्नीफाइंग गिलास ज़रूरु ॾिठो हूंदो, जंहिंखे इस्तेमालु करे नंढड़नि अखरनि खे वॾो करे ॾिठो वेंदो आहे त जीअं पढ़ण में आसानी थिए। ईअं अहिड़ा ॿ मैग्नीफाइंग गिलास, ॿ लेंस जेके आहिनि, उहे हिकिड़े ट्यूब ते उन इस्तेमालु कया, ऐं ज़ेकारियस जॉनसन उन ट्यूब सां नंढियुनि शयुनि जो मुशाहिदो करणु शुरू कयो। हिन जेका माइक्रोस्कोप ठाही, उन ट्यूब जी मदद सां हिन कंहिं बि नंढड़ी शइ खे टीण ते या नऊण ते यानी 3 भेरा उनखे ज़ूम करे ॾिठो, या 9 भेरा उनखे ज़ूम करे वॾो करे ॾिसी पए सघियो।
इहा पहिरीं खूर्दबीनी हुई, माइक्रोस्कोप हुई, जेका ज़कैरियस जैनसन 1590 में ईजाद कई। सो असां इहो चई सघूं था त ज़कैरियस जैनसन इज़ जनरली बिलीव्ड टू बी द फर्स्ट investigator to invent the compound microscope in the 1590. ज़कैरियस जैनसन 1590 में पहिरीं कंपाउंड खूर्दबीनी ईजाद कई। It was simply a tube with lenses at each end, and its magnification ranged from 3 times to 9 times larger. या खूर्दबीनी सिर्फ़ु हिकिड़ो सादो ट्यूब हुयो जंहिंखे हर पासे खां हिकु हिकु लेंस लॻल हो ऐं उन जे अक्स वधाइण जी जेका ताक़त हुई, ज़ूम करे ॾेखारण जी जेका ताक़त हुई, उहा 3 या 9 भेरा वधीक हुई। कैरियस जॉनसन खां पोइ हुनजी सादी जेका खूर्दबीनी हुई उन में थोरियूं इम्प्रूवमेंट्स आयूं, उन में वाधारो कयो वियो। हिकिड़ो वाधारो उन में इहो कयो वियो त उन में जेके लेंसिस हुया उहे ॿीणा टीणा इस्तेमालु कया विया, यानी पहिरियां 2 लेंस इस्तेमालु थियल हुया त हाणे उन जी जॻह ते 6, 8 या 9 लेंस इस्तेमालु कया विया। हिन लेंस इस्तेमालु करण सां इहो थियो त हिन जो हाणे ज़ूम पावर बि वधी वियो, छो त तव्हां जॾहिं घणा लेंस इस्तेमालु कया त हुन जो ज़ूमिंग पावर पिणु वधीक थी वियो। हो कंहिं शइ खे 3 या 9 ते असांखे वधीक वॾो करे ॾेखारींदो हुयो, पर हीअ जेका हाणे खूर्दबीन ईजाद थी उहा कंहिं बि शइ खे 300 भेरा ज़ूम करे वॾो करे ॾेखारे सघे पई। इन जो बानी या ईजाद कंदड़ हुयो रॉबर्ट हुक। Robert Hooke had improved his version of the compound microscope to observe organisms. रॉबर्ट हुक छा कयो, ज़कैरियस जॉनसन्स वारी जेका माइक्रोस्कोप हुई उन में तमामु घणियूं तरक़ियूं आंदियूं ऐं नंढे नंढे जानदार शयुनि खे उन जे मुशाहिदो जेको करे पियो उनखे उन जा वधीक बहितर बणायो। ज़कैरियस जॉनसन्स कॉर्क तव्हां बूच ॿुधो हूंदो, उनखे उन जॾहिं मुशाहिदो कयो त उन जे अंदरि ई उन हिकिड़ा खाना ॾिठा, जीअं माखी जे मानारे में खाना मौजूदु हूंदा आहिनि, अहिड़ा उन खाना ॾिठा। हिन उन्हनि खाननि खे सेल जो नालो ॾिनो ऐं उहो सेल इतां ई इहो टर्म जेको आहे उहो इस्तेमालु थियो आहे, शुरू थियो आहे। सो इहो रॉबर्ट हुक हुयो जंहिं पहिरियों भेरो सेल ॾिठो, जीव घरड़ो ॾिठो। छा में ॾिठई? बूच कॉर्क जेको थींदो आहे उनखे मुशाहिदो करे पियो त उन में हिनखे खाना खाना नज़र आया, यानी सिर्फ़ु हुन छा कयो, जो उन जीव घरड़े खे ऑब्ज़र्व कयो, उन जे अंदरि जेके मौजूदु ऑर्गेनेल्स हुया उहे हुनखे नज़र न पिया आया त कोई हिन जे अंदरि माइट्रोकोंड्रिया बि थियनि था या न्यूक्लियस बि थिए थो, छो त हिन जो अञा मैग्निफिकेशन पावर एतिरो सघारो कोन हुयो। ज़कैरियस जी खुर्दबीनी में रॉबर्ट हुक कुझु ज़रूरी तरक़ियूं आंदियूं ऐं हिन मुख़्तलिफ़ जानदारनि ऐं संदनि उज़वनि जा मुशाहिदा कया। पंहिंजनि समूरनि मुशाहिदनि खे रॉबर्ट हुक हिकिड़े किताब माया जी सूरत में शाया पिणु करायो। माइक्रोस्कोप जो जेकॾहिं तव्हां नालो ॾिसो त हुन जो नालो ई तव्हांखे ॿुधाईंदो त हिन जो इस्तेमालु छा आहे। माइक्रो यानी तमामु बारीक, स्कोप यानी मुशाहिदो करणु, तमामु बारीक शयुनि जो मुशाहिदो कंदड़ औज़ार। Microscopes are instruments designed to produce magnified visual or photographic images of objects too small to be seen with the naked eye. खुर्दबीनियूं अहिड़ा औज़ार आहिनि जिन खे ठाहियो वियो आहे त इंसानी अखि सां नज़र न ईंदड़ तमामु बारीक शयुनि जो मुशाहिदो करे सघिजे। इंसानी अखि जो जेको रिज़ोल्यूशन आहे उहो आहे 0.1 मिलीमीटर। रिज़ोल्यूशन जो मतिलबु आहे त यानी 0.1 मिलीमीटर ताईं जेके नंढड़ियूं शयूं आहिनि तमामु, उन्हनि ॿिनि शयुनि में फ़र्क़ु करे सघिजे थो, उन्हनि खे ॾिसी सघिजे थो, उन्हनि जो मुशाहिदो करे सघिजे थो। उन खां जेके नंढियूं शयूं आहिनि उहे इंसानी अखि सां नज़र न ईंदियूं। उन्हनि शयुनि जो मुशाहिदो करण जे लाइ खुर्दबीनियूं ईजाद कयूं वयूं। There are two parameters especially important in microscopy. माइक्रोस्कोपी जे कम में ॿ अहम कम आहिनि जेके असांखे मदद कंदा आहिनि त असां बारीक शयुनि जो मुशाहिदो करे सघूं। हिकिड़ो आहे मैग्निफिकेशन यानी वधाउ, कंहिं शइ खे मैग्नीफाई करे ॾिसणु, कंहिं शइ खे ज़ूम करे ॾिसणु, ऐं ॿियो आहे रिज़ोल्यूशन, हल या किन बि ॿिनि नंढियुनि शयुनि खे चिटो करे ॾिसणु या उन्हनि में फ़र्क़ु करे ॾिसणु। मिसाल जे तौर ते तव्हां कुझु लेंस कैमराज़ में इस्तेमालु कंदा आहियो या मोबाइल कैमरा इस्तेमालु कंदा आहियो त तव्हां फ़ोटो खे जॾहिं ॾिसंदा आहियो, उनखे ज़ूम कंदा आहियो त उहो जॾहिं उन जी रिज़ल्ट टुटंदी आहे त तव्हां चवंदा आहियो त हिन जी रिज़ोल्यूशन हाई न आहे, लो रिज़ोल्यूशन फ़ोटो आहे, यानी उनखे जीअं तव्हां वॾो था कयो त उहो टुटे थो।
ब्लर इमेज तव्हांखे ज़ाहिर थींदो आहे। सो रेज़ोल्यूशन जो मतिलबु आहे तमामु नंढड़ियुनि शयुनि खे बि ज़ूम कयो त उहे चिटियूं नज़र अचनि, अलॻि अलॻि नज़र अचनि, उन्हनि में फ़र्क़ु हुजे, टुटे न। मैग्निफिकेशन जो मतिलबु आहे टू मैग्नीफाई, यानी वॾो करणु या ज़ूम करणु। सो इहे ॿ पैरामीटर्स आहिनि जेके माइक्रोस्कोपी में ख़ासि तौर ते कमु ईंदा आहिनि। मैग्निफिकेशन जो मतिलबु त इहो थियो त असुलु शइ खां अक्स केतिरो वॾो आहे। जेकॾहिं अक्स असुलु ऑब्जेक्ट खां 1000 भेरा वॾो आहे त असां चवंदासीं इन खूरदबीनी जी मैग्निफिकेशन 1000 टाइम आहे। कंहिं बि खूरदबीनी जी मैग्निफिकेशन हासिलु करणु आसान कमु आहे। अक्स जी साइज़ खे असुलु ऑब्जेक्ट साइज़ सां वंड कजे त खूरदबीनी जी मैग्निफिकेशन मालूम थी वेंदी आहे। इहो फॉर्मूलो हूंदो आहे। The enlargement of an image is called magnification. अक्स जे वॾे करण खे मैग्निफिकेशन कजे थो। मिसाल जे तौर ते तव्हां हेॾा अक्स ॾिसो था, ही 40 भेरा वॾो आहे। हिनखे अञा ज़ूम कयोसीं 100 भेरा वॾो थियो। अञा कुझु हिसे खे ज़ूम कंदासीं त 200 भेरा वॾो थियो। अञा असां कुझु हिसे खे वॾो कयूं, हिन हिसे खे वॾो करे ॾिसणु चाहियूं त 400 भेरा हिनखे असां वॾो कयोसीं। कंहिं बि इमेज खे ज़ूम करणु, इनलार्ज करण खे असां चवंदा आहियूं मैग्निफिकेशन पावर। By combining a number of lenses in the correct manner, a microscope can be produced that will yield very high magnification values. खुर्दबीनी अंदरि लेंसनि खे ख़ासि नमूने रखण सां इहो कमु वरितो वेंदो आहे। जेकॾहिं उहे ख़ासि तरतीब में लेंस रखिया वञनि त माइक्रोस्कोप जो जेको मैग्निफिकेशन वैल्यू आहे उहो पिणु वधाए सघिजे थो। लाइट माइक्रोस्कोप ऐं इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जे बारे में तव्हां ॿुधो हूंदो। हाणे पावरफुल जेका आहे उहा इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप आहे, तंहिंजे करे हुनजी मैग्निफिकेशन ऐं रेज़ोल्यूशन पिणु तमामु वॾी हूंदी आहे एज़ कंपेयर टू लाइट माइक्रोस्कोप जे। ॿियो असां वटि पैरामीटर आहे माइक्रोस्कोपी में रेज़ोल्यूशन। रेज़ोल्यूशन मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो त हिन तस्वीर ऐं हिन तस्वीर में तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो हूंदो। हेॾां तव्हांखे ही जेके सेल्स आहिनि उहे तव्हांखे कुझु चिटा नज़र ईंदा हूंदा, हेॾां तव्हांखे कुझु ब्लर नज़र अचनि था। इहो रेज़ोल्यूशन जो फ़र्क़ु आहे। The resolution of a microscope is defined as the smallest distance between 2 points on a specimen that can still be distinguished as two separate objects. कंहिं बि शइ जी ॿिनि इंतिहाई बारीक नुक़्तनि विच में मुफ़ासिलो जंहिं बावजूदि शयूं अलॻि अलॻि नज़र अचनि तंहिंखे असां रेज़ोल्यूशन छॾियूं था। तमामु बारीक शयूं हुजनि, उन्हनि ॿिन्ही बारीक शयुनि जे विच में असां फ़र्क़ु करे सघूं, इन फ़र्क़ खे असां रेज़ोल्यूशन छॾियूं था। It helps to measure clarity of object. Resolution असांखे अक्स चिटे हुजण जी माप करण में मदद ॾींदी आहे त केतिरो अक्स चिटो आहे। Both magnification and resolution are very important if you want a clear picture of something less than 0.1 millimeter. हाणे जेकॾहिं का शइ 0.1 मिलीमीटर खां नंढी आहे, जेका इंसानी अख सां नज़र नथी अचे, तव्हां हुनजो मुशाहिदो करणु चाहियो था त हुनजे मुशाहिदे जे लाइ मैग्निफिकेशन ऐं रेज़ोल्यूशन ॿई इंतिहाई अहम आहिनि। मिसाल जे तौर ते if a microscope has high magnification but low resolution, all you will get is a bigger version of a blurry image. मिसाल जे तौर ते जेकॾहिं कंहिं खूरदबीनीअ जी मैग्निफिकेशन तमामु वॾी आहे, उहा ज़ूम तमामु वॾो करे सघे थी, पर हुनजी रेज़ोल्यूशन जेका आहे उहा तमामु घटि आहे। त छा थींदो, तव्हांखे हिकिड़े धुंधले तस्वीर जो वॾो अक्स मिलंदो तव्हांखे। हाणे ॾिसो त हिते असां वटि हिकिड़ो नंढो ऑर्गेनेल आहे, असां हुनजो मुशाहिदो करणु चाहियूं था। हुनखे असां 100 भेरा वॾो कयोसीं, हुनखे 200 भेरा वॾो कयोसीं, हुनखे 400 भेरा वॾो कयोसीं, त असांखे शयूं जेके आहिनि उहे चिटियूं नज़र अचनि थियूं, छो त हिनजी रेज़ोल्यूशन बि हाई आहे ऐं हुनजी मैग्निफिकेशन पिणु बहितर आहे। पर जेकॾहिं असां अहिड़ी खूरदबीन खणूं जंहिंजी मैग्निफिकेशन त हाई आहे पर हुनजी रेज़ोल्यूशन घटि आहे, त असांखे जेको इमेज मिलंदो हुन में असां ॿिनि हिननि नुक़्तनि जे विच में फ़र्क़ु न करे सघंदासीं, हुननि जो असां बहितर तरीक़े सां मुशाहिदो न करे सघंदासीं त हिननि ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे। सो जेकॾहिं का खूरदबीनी तव्हां इस्तेमालु कयो था त असां बहितर मुशाहिदो करे सघूं त हुनजी मैग्निफिकेशन पिणु हाई हुजणु घुरिजे ऐं हुनजी रेज़ोल्यूशन पिणु हाई हुजणु घुरिजे। इहो डिपेंड करे थो त हुनजे अंदरि लेंसिस जो इस्तेमालु कीअं थियल आहे। ऐं वरी हाणे त जदीद खूरदबीनियूं ईजाद थी चुकियूं आहिनि,
इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जहिड़ियूं जेकी कंहिं बि उज़वे खे कंहिं बि ऑर्गेनेल खे स्कैन कंदियूं आहिनि, उनजो 3D इमेज तव्हांखे ॾेखारींदियूं आहिनि। उहो इंतिहाई चिटो बि हूंदो आहे ऐं उनखे वॾो बि करे सघो था। या वरी इंटरनल जेके स्ट्रक्चर्स आहिनि जीव घर जे अंदरि, उन्हनि जो मुशाहिदो पिणु तव्हां करे सघो था इलेक्ट्रॉन ट्रांसमिशन माइक्रोस्कोप जे ज़रिए। सो जदीद माइक्रोस्कोप्स जेके आहिनि उहे हाई मैग्निफिकेशन ऐं हाई रेज़ोल्यूशन वारियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि में तमामु नंढड़नि शयुनि जा अक्स चिटा ऐं तमामु वॾा पिणु ॾिसी सघजनि था। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणीअ ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।